शाहबंदर तालके में गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ वबाई बीमारियूं तेज़ीअ सां फैलजण लॻियूं। सरकारी इस्पतालनि में दवाउनि जी खोट ऐं डॉक्टरनि जी अदम मौजूदगीअ सबबि अज़ाब घर बणिजी वई। इलाइक़े वासियुनि खे को बि रिलीफ न मिलियो। इस्पताल में ईंदड़ मरीज़नि ॿियनि प्राइवेट इस्पतालनि ॾांहुं रेफर थियण लॻा। शाहबंदर तालके में बरसातुनि खां पोइ गैस्ट्रो समेत चमड़ीअ जी ख़ारिश, पेट जूं वबाई बीमारियूं तेज़ीअ सां फैलजण लॻियूं आहिनि। जॾहिं त शाहबंदर तालके जे मुख्य सिहत मर्कज़ रेवर हेल्थ सेंटर चूहर जमाली, जंहिंखे तालके इस्पताल जो दर्जो पिणु मिलियल आहे, पर इस्पताल में दवाउनि जी हथराज जी खोट ऐं डॉक्टरनि जी गैर मौजूदगी सबबि इस्पताल ते ॾोरां इलाइक़नि खां कही ईंदड़ मरीज़नि खे तमामु घणियूं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ईंदड़ मरीज़नि खे दवाऊं बि ॿाहिरां ख़रीद करणियूं पवनि थियूं। घणे भाङे मरीज़नि खे ॿियनि इस्पतालनि ॾांहुं रेफर कयो वञे थो। मामूली बुख़ार वारे मरीज़ खे बि मकली ऐं सिजावल जे इस्पतालनि ॾांहुं नियो वञे थो। इस्पतालनि ते सहूलतूं ऐं डॉक्टरनि जी गैर मौजूदगी सबबि केतिरा ई मरीज़ प्राइवेट इस्पतालनि खे तरजीह ॾेई ओॾां ई रुख़ कनि था।